नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो लॻ नौजवान नारी घर वारनि खां नाराज़गी फाव खाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। ॻोठ राड़ जी रवासण मिसरा ज़ाल केवल कोली वण में रहो ॿधी फाव खाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। ॻोठ राड़ जी नारी मिसरा ज़ाल केवल कोली वण में रहो ॿधी फाव खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। लाश खे वण में टंगियल ॾिसी ॻोठाणनि घर वारनि खे इतला ॾिनो। घर वारनि लाश खे तालका अस्पताल खिपरो मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर में पहुचण ते घर में कोराम मची वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो लॻ नौजवान नारी घर वारनि खां नाराज़ थी फाव खाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। ॻोठ राड़ जी रवासण मिसरा ज़ाल केवल कोली वण में रहो ॿधी फाव खाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। ॻोठ राड़ जी नारी मिसरा ज़ाल केवल कोली वण में रहो ॿधी फाव खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। लाश खे वण में टंगियल ॾिसी ॻोठाणनि घर वारनि खे इतला ॾिनो। घर वारनि लाश खे तालका अस्पताल खिपरो मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर में पहुचण ते घर में कोराम मची वियो आहे।